हालांकि भर पासे वारे इलाइक़नि में ईद उल फितर वेझो अची वई, पर ईद ख़रीदारी ज़ोर न पकड़ियो। बाज़ारनि में अक्सर दुकानदार ग्राहकनि जो इंतज़ार करण लॻा। हालानी शहर जे लखियारी बाज़ार, बाबे आकिल शाह मार्केट, हालेपोटा मार्केट, बाबर शाह चौक, रेलवे कॉलोनी बाज़ार ऐं ॿियनि शॉपिंग सेंटरनि ते ईद ख़रीदारी जी रश नाले मातर आहे। इन जो वॾो सबबु महांगाई ॿुधाए पियो वञे। बाज़ार में ख़रीदारी लाइ ईंदड़ ग्राहकनि खां महांगाई जूं दाहूं निकिरी वञनि थियूं। महांगाई सबबु ईद जूं ख़ुशियूं ख़त्म थी वियूं आहिनि। बूट, सैंडल, कपिड़ा, ईद जे ॿिए ख़रीदारी जे सामान जा अघ आसमान सां ॻाल्हियूं कनि पिया ऐं महांगाई 60% वधीक थी वई आहे। इन सिलसिले में पोहिरित ज़ुल्फ़कार लाशारी, महताब मंगरियो, अकबर बिरोही, राजा सियाल, नादिर जोगी ऐं ॿियनि ॿुधायो त असां ग़रीब दिहाड़ी 500 कमाईंदड़ इन्हीअ मां पेट जो गुज़र सफ़र करियूं पिया। ईद ते ॿारनि खे नवां कपिड़ा, बूट या ॿियो सामान ख़रीद करे ॾियूं पिया। हिन जो त असां मिसकिन माण्हू ईद भलारे ॾींहं ते बचनि खे नवां कपिड़ा ऐं सैंडल बि वठी नथा ॾेई सघूं। हीअ ईद पुराणनि कपिड़नि में कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।